ऐं थियो बि ईअं जो ॾाढी सोणी कचहरी थी। हाणे साईं जिन जिन महिनतूं कयूं आहिनि, जीअं साईं अली हसन साईं वेठो आहे, तमामु सुहिणियूं ॻाल्हियूं कयईं, जिन में हिक हंधि चयईं हिकु दफ़ो आकार घुरां थो, पेनूं हा मां प्यार घुरां थो, न को दाना न को चेक न को बैंक बैलेंस, हिकु दफ़ो भिटाई चयो हबीबन हेकार मंझां मेहर अटकियो, मूंखे सभु जमार ओरन उहो ई पोइ उते वेही रहियो भिटाई साहिबु, वेठी रोए रत फुड़ा खाणी खेरनि हेठि, कॾहिं मूंसे ॾेठ ॿीहर ॿारो था कंदा, जो अॻे बि हिते महिरबानी थी हुई। पोइ मूंखां माण्हू पुछंदा आहिनि साईं ॾहीं रोज़ वेंदई, मुंहिंजो पाक थियणु वेंदो आहियां दा, पाक संघार कोन थो वञा, पाक थियण थो वञा। ऐं रब जी ज़ात ॼाणे थी त हिन आस्थाने खे अलाह आबाद करे, एॾी दुआ आहे पाकिस्तान जे आस्थाने घड़ी सादड़ो माण्हू आहे, बनी कान्हे, मिल्कियत कान्हे, नंढड़ो दुकान आहे, सपुट पोटड़ा सपूत आहिनि, हेॾियूं महफ़िलूं मचाइण वटां थो कंहिं ज़मीदार जो बि कमु न आहे, दिलि न वधंदा। ऐं इहे माण्हू गॾु करणु फ़क़ीर साईं, पोइ ईंदा आहियूं हिते ॾाढो दिलि खे करार ईंदो आहे। पोइ आऊं माण्हुनि खे ॿाहिरि चवंदो आहियां अदा अवी मूंखां न पुछो छो थो वञी, कॾहिं हलो अल्लाह तबारक ताला जे तरफ़ां जेका जन्नत आहे उहा खटण खां पोइ अचूं पूर पियूं पोइ मिलंदी। छो त मीर साहिब हिकिड़ो आहे, उन में चई हक़ीक़त खां अॻु में हक़ीक़त घुरी थो, मरण खां भॼी थो वञे जन्नत घुरी थो, मुलो बातो मथे थो करे मूंखे जन्नत ॾे, मरण खां ईअं कोन थींदो। पोइ मीर साहिब अॻिते वरी ॾसियो त हीउ मैदान कहिड़ो आहे, हुन में चई ही मैदान आहे मुल्की आहे मोहब्बत ऐं मार्फत जो। उन में चई अरे नींह तुंहिंजा, तो नींह जो नओं कानून आहे। साईं मौलवी अहमद साहिब वेठो आहे, इहो चवंदो आहे त हिन मदरसे ऐं इश्क वारे स्कूल जो कानून ॿियो आहे, मकतब इश्क का देखा दस्तूर निराला। असांजे स्कूल जो कानून आहे जंहिं ॿार सबक़ पको कयो उनखे मोकिलाए कचे जी रिठेसि बंदि, पर साईं चए थो त न, इश्क जो दस्तूर निरालो आहे, मकतब इश्क का देखा दस्तूर निराला, जिसने किया याद सबक उसे छुट्टी ना मिली, कच्चो भले वजे पक्के खे मोकल कान्हे। त मीर साहिब चयो अरे नींह तुंहिंजा नवां नाट आहिनि, जो सुरनि में सिरनि जी सखावत घुरी थो, अची वॼायो बीजल राय ॾियाच राज़ी थी पियो, छा ॾेई चई सिर ॾे। हाणे मीर साहिब चए थो अरे नींह तुंहिंजा नवां नाट आहिनि, जो सुरनि में सिरनि जी सखावत घुरी थो। हाणे जॾहिं न्याज़ पिताफी वांगुरु काबू थियासूं, हाणे चवे थो असां पाण तो वटि रखियो आहे गिरवी। मीर साहिब चए थो न, असां त पाण तो वटि गिरवी रखी छॾियो आहे, हाणे ज़मानतूं छाजियूं, असां पाण तो वटि रखियो आहे गिरवी, अञा यार कहिड़ी ज़मानत मिलंदो। पोइ पछाड़ी जो मीर साहिब नाले खे अहिड़ो सुहिणो लिकायो, मिठे मीर खे जो मञो ई न दिलि सां, हाणे मिठो मीर थी वियो मोहम्मद, मिठे मीर खे जो मञो ई न दिलि सां, त पोइ मौला खां कहिड़ी रिआयत घुरींदो, कान मिलंदई रिआयत। त अहिड़े नमूने सां हिन मोहबत में गिरफ़्तार आहियूं। ऐं इन्हनि शाइरनि पहिरीं मिजाज, साईं अली हसन हुजे, साईं मीर साहिब हुजे, साईं मिसरी शाह हुजे, मौलवी अहमद मल्हा हुजे, भिटाई साहिब हुजे, मोहम्मद फ़कीर खटियान हुजे, वली मोहम्मद नवाब हुजे, मठार फ़कीर राजड़ हुजे, पर सभिनी चयो छा, आऊं तुंहिंजी नचण वारी घोरड़ी जित नचाईंदे त नचंदी अला मठार साईं। त ही उहा शइ आहे, कुझु शुरूआति मिजाज खां कबी आहे, पोइ मिजाज में सॼण सॾींदा आहिनि, इम्तिहान वठंदा आहिनि, पर हक़ीक़त वारो जेको मैदान आहे, माण्हू छा चवंदा असांखे रुगो बैत जा पढ़ो हक़ीक़त खे पहुचाई कोन आयो, अदाई मिजाज ॾाकण आहे, इहा हक़ीक़त ते पहुचाईंदी, मंज़िल हक़ीक़त आहे, ही मिजाज आहे। असीं जॾहिं हिन सॼनि जा अंगल नथा खणनि, भिटाई साहिब चए थो सॼनि सयूं कनि लोका लेखे वेंदियूं, पर संदी सुपेरनि पर उड़नि ॾाखिड़ो, उहा कहिड़ी पर आहे, ई पर संदी सजणे कोहने कोठी चूरी चाढ़ियो चुकुरी दंब ॾिहाणी दीन, वेठा विरे दीन आवा ढोड़िया विया इमाम हुसैन खे सॾायूं ऐं कुहायूं, पर अॼु हुन ते सलाम आहे रीत लानत। त ही उहा रीत आहे, अॼु वारो सजण भला जे कुकुड़ मुंहिंजे लाइ न कोंदो दाल चाढ़ींदो, पर सभु कुहाईंदो।
हिन सजण जूं जेके असीं परूं नथा खणूं अंगर ऐं माना नथा खणूं त असुरी जूं कोन खॼंदियूं तंहिं करे ही मिजाज जारी आहे मिजाज मां ई उथबो पोइ मिजाज में थींदो छा आहे जो सजण पक थी वेंदी आहे जेकी काबू आहे हाणे काबू जेको थी वियो उनखे हथ कोन कढंदा मिठाई साहिब चयो कुंडी कलियुनि विच में जॾहिं हयाऊं मौत न मारियाऊं डोर ॾेई विया चयूं बेटा जा पोइ कढाया कुंडी चयो कुंडी कलियुनि विच में जॾहिं हई जन मोटी महबूबनि कढण जी कान कई हा चयूं भले खाधो पियो हुजे पोइ इहे महबूब भाईंदा बि आहिनि ठाहींदा बि आहिनि पोइ वरी पाड़ी जा ॾेई पुछंदा आहिनि त तुंहिंजो ही हाल कंहिं कयो आहे शाकिर चए थो पत्थर मार ते चन पुछंदे क्यों रत पिया वहंदे त कंहिं मारी हयो बि पाण त पत्थर मार ते चन पुछंदे क्यों रत पिया वहंदे त कंहिं मारे ॾूहे हथ अॾ के मैं अदा हां जिद जीवे शाला कंहिं मारे खजन मारियो आहे दाह की करियां आ मौत वेंदी है की आखा अवे मन मचरा मैं तय मारे मैं आदा शाकिर मैं को कह नहीं मारिया अपने आप मैं हाने फिजा गजी पियो ॾिठई आशिक सॼो फुरियो पियो आहे हींग थियल आहे हाणे रस्ते में बि अॼु मिल पे ढोलिया रस्ते में खड़ा आप पुछ त को केल लुटे आज लुटे केल लुटियो अथई ख़बर अथव मुंहिंजो लुटियल आहे पर की चवे अॼु मिल पे ढोलिया रस्ते विच खड़ा आप पुछनि त को केर लुटे रिश्तेदार तंग की गई या हक हम सहे लुटे तू न घबरा इंसाफ थी दे लिस्ट बड़ा जे लुटे एजा प्यार दे नाल कुछ त फिदा मैं नहीं आख सकिया सही चई कौन सके लुटिल पाया त इहो आहे मार्फत जो मुल्क पोइ जॾहिं उनखे पक थी वेंदी आहे कि कोन मुड़ंदो हाणे वञी आखिर दस्तक ॾिनी आयो आहियां उसने कहा कौन है मुंह जो दर ते हथ आयो उसने कहा कौन है मैंने कहा हसरत तेरी उसने कहा तकता है क्या मैंने कहा सूरत तेरी उसने कहा चाहता है क्या मैंने कहा खिदमत तेरी उसने कहा पछताएगा मैंने कहा पांचो कर्म जी किस्मत खटे जवाब आयो उसने कहा पहचान ले मैं कातिल खूनकार हूँ हम तुम्हारी माया पंजा संभाले अच्छे उसने कहा पहचान ले मैं कातिल खूनकार हूँ मैंने कहा तुझ पे फिदा होने को तैयार हूँ उसने कहा दिलरुबा फिर बज़म में क्यों आ गए कल तो केदार को निनम वरी आयो है उसने कहा दिलरुबा फिर बज़म में क्यों आ गए मैंने कहा काबू नहीं दिल पे मेरे लाचार हूँ उसने कहा गर्दन पे तेरे फेर तुम शमशीर को मैंने कहा देर न कर जीने से मैं बेजार तुम न भाई है जिया क्यों महंगो करे है जिंदगी में खपे हाने ॾिठोंदी कोन मुड़ंदो पोइ चयो हाणे तयार थी वञ छो त साईं मौलवी वेठो आहे महबूबे खुदा वटि हिकिड़ो छा बि आयो वेही चई साईं मूंखे तोसां मोहबत थी वई आहे महबूबनि चयो बाबा संभाले ॻाल्हि कर चई साईं मूंखे तोसां प्यार आहे चई बाबा तकड़ न कर संभाले ॻाल्हि कर चई साईं मूंखे तोसां प्यार आहे चई सफ़ा करण लाइ तयार थी त इहे आशिक़नि खे पोइ महबूबी हीअ कंदा आहिनि पोइ जॾहिं ॾिसंदा ही रची वियो पोइ उहा ॾाकड़ ख़तमु थी वञे थी रिश्तो मथे वञे थो पोइ अचे थी महबूबियत ऐं चवां थो सोणो भले चइजे सजन चइजे ॾियाद चइजे भलोड़ चइजे माशूक चइजे छो माशूक जो आशिक़ आहे महबूब चवणु ॾुखियो आहे महबूब जे चओ महबूब चाहण वारे खे छा चऊं हुन हदीस कुदसी आहे अना मौला कुवांत महबूबी ऐं तुंहिंजो रब ऐं तूं मुंहिंजो महबूब आहीं असीं त रब आहियूं कोन तंहिं करे आउं आशिक़नि खे चवंदुसि त महबूब पंहिंजे सजन में न चओ आशिक़ थी सघंदो कोन उहो रब थियो हाणे जॾहिं मिजाज मां ॻाल्हि अॻिते वधी महबूबियत आई त हज़रत मूसा कलीमुल्लाह अलाह सां कलाम कंदो हिकु दफ़ो चई या रब अरनी मुंहिंजा मौला मूंखे दीदार करा मूं ॾिठो न आहे वरंदी मिली लॻ करानी तूं बर्दाश्त करे न सघंदे हाणे घणो सताईं जो हुकुम थियो त असांजी तजरी तूं उते कुंदी तोखे दीदार थी वेंदो
हाणे जेॾी महिल तुआ वादी में वियो त हुकुम थियो ऐं मूंसां जुती ला हागा वादी जे मुक़दस तुआ ही तुआ जो पाक मैदान है जुती लहराई वई पर जॾहिं महबूब तरफ़ आई त हाणे मिठे वही जिब्राइल खे रब तो हुकुम करे ऐं मुंहिंजा वही मुंहिंजे महबूब खे चयो अॼु मूंखे दीदार कराए ओला मूंसां दीदार जो घुरे जवाब पियो मिले हाणे रब जो दीदार घुरे वही आयो आहे बुराक के ठवार करे चौथे आसमान ताईं गॾु वियो आहे उते बीह रहियो आहे छा थो चवे ऐं मोहम्मद मूंखे अॻिते इजाज़त न आहे मुंहिंजा पर था छॾनि पर साईं मोदी साहिब अमन चवे थो लाचारी साईं पर कोन ते छॾिया पर जिते आशिक़ माशूक़ पाण में गॾिजनि के जो खपी न मौलवी अहमद मला चयो मुंहिंजा आशिक़ ऐं माशूक़ बस आहे अदा थान लही वही बेटो ॾींदा न घुरिजे सिज सजा थान हाणे तूं नथो खपे हाणे पाण हाणे इहा कहिड़ी शइ वई आहे मथे साईं अॼु रुॻो ॻाइण न अॼु दीनी कम बि हलंदो जो असांजा उस्ताद वेठा आहिनि महिरबानी हाणे दीन जो कमु पियो हले हाणे जॾहिं विया हाणे जिब्राइल बीह रहियो हिते नूर बशर ते झेड़ो लॻो पियो आहे आलमनि जो देवबंदी चवनि था बशर आहे उनजो मिसाल कहिड़ो थाली त ए मोहम्मद तो खातू जे नाले में पुछन तो तू छा ई तू जो अना बशर मिसरो जुआ आऊं वांगुरु इंसान आया मुझे वही कई वने इहो देवबंदी था चवनि फिरेलवी छा था चवनि तो कुरान में अचे थो कद जाकुम मिनल्लाह नूरun व किताबुम मुबीन आयो हवाले अल्लाह का हिक पाक किताब ॿियो नूर इन नूर मां मुराद आहे ॾिठो मोहम्मद इहो आहे नूर बशर पर आऊं चवां था इन मोहम्मद के अल्लाह सुञातो हो नूर बशर जो जहिड़ो ख़तम कजे नूरी त बि आयो चौथे आसमान ते मथे कहिड़ी शइ वई आहे उनखे रब ॼाणे जंहिंजो महबूब आहे हाणे मथे वियो आहे जे ख्याल न रुॻो आयो आहे त मूंसां जो मुलाक़ात अलाह सां हुई दुआ में जुती लहराई वई ऐं हीअ अर्शे मौला आहे जुती लाहियां रुॻो ख्याल आयो आवाज़ आयो मुंहिंजा बाबू तूं जुती न ला तूं जुती साण अच चई साईं मुंहिंजी मुलाक़ात बि तोसां आहे दुआ में मूंसां खे लहराई वई मिठू कची चवंदो अलाह चयो हू मूंसां हो मोहम्मद तो मोहम्मद वो बाबू हाणे बाबू पे तुते जॾहिं वई आहे त एतिरो वेझो विहारियो आहे रब छो त मूंसां खां सिधी किरी पियो तूं उते कजड़ी पई खर मूंसां सहिका क़ुरान चवे थो सिधी किरी पियो हाणे मूंसां खां पुछजे अलाह कहिड़ो हो मूंसां कोन ॾसे पर मोहम्मद खे एतिरो वेझो विहारियो जो क़ुरान चए थो फकान काब कौसैन औत न बिन कमाननि जेतिरो या अञा थोरो मूं हिकिड़े हंधि ॻाल्हि कंदे हीउ इशारो कयो कमान जो त ही कमानूं हेॾी थी थियूं आहिनि साईं मोदी साहिबु चयो न साईं हिते उहा कमान न आहे हीउ अरबी जो मक़ूलो आहे अरबी आहे कौसैन ॿ तलवारूं हीअ अखि जी मथी पिंजरी बि कमान वांगुरु हेठी बि कमान वांगुरु विच में तारो एतिरो वेठो हो पंहिंजे बाबू खे हाणे साईं मोरे जा आहिनि फनकार मोरे जा फनकार आहिनि चांडिया उहे हिकिड़ो कलाम हींअर मोबाइल में भरियल आहे रसूलुल्लाह जहिड़ो रहबर नकी थियो नकी थींदो इहो मिसरम वटे चई जाजूं पोइ ॿिनि सिटनि में कवालनि वांगुरु पढ़ंदा आहिनि उन में भाउ पढ़ंदा अचनि हिकिड़े हंधि हिकिड़े भाउ चयो जब पहुंचा मोहम्मद अर्श मौला पर रब ने कहा ऐ मोहम्मद ये तेरा घर है अपने घर में शर्माया नहीं करते हिते फिकाई न करी तुझो घर है हाणे ॻाल्हि पई हले ऐ मोहम्मद ही तुझो घर है ऐ मोहम्मद ये तेरा घर है अपने घर में शर्माया नहीं करते जानता हूँ तुझे गुनाहगार उम्मत का गम है आता है बख्श दे हम झूठी कसम खाया नहीं उन्हें महबूब जा असीं उम्मती आहियूं असांखे उनजा गुनाह असांखे अॼु सभु बख़्शी विया ऐं छा खे पढ़ंदा तूं राति गुज़री वेंदी माण्हुनि जे नज़रूं फनकार न हूंदियूं Hello.